بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان، فمن شهد منكم الشهر فليصمه، ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر. يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر، ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر، ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. صدقت يا رب العالمين. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, शुरू अल्लाह जे नाम सां जेको निहायत महिरबान ऐं रहीम आहे, करम करण वारो आहे। सिंध टीवीअ पारां सिधे रीत प्रोग्राम सलाम रमज़ान में मां बाक़पीरज़ादा तव्हांखे भलीकार कंदी आहियां। हर अफ़्तार ते असांजी मुलाक़ात थींदी आहे। अफ़्तार ट्रांसमिशन जे जेको ही सिलसिलो आहे सो पहिरें रमज़ान खां वठी जारी आहे ऐं उमेद आहे त चांद रात ताईं महफ़िलूं मुनवर रहंदियूं इंशाअल्लाह। नाज़रीन, बहितरीन ही प्रोग्राम आहे जेको तावन हूंदो आहे कर्श जामे शीरीअ जो। कर्श जामे शीरी 100% ख़ालिस अर्क़ियात सां तयारु शुदा शरबत आहे जेको गुलाब ऐं संदल जे अर्कनि सां तयारु कयो वेंदो आहे। 100% ख़ालिस हूंदा आहिनि। इन में कंहिं क़िस्म जी का मिलावट कोन हूंदी आहे, इन करे सिहत ते बि को इन जो साइड इफ़ेक्ट न रहंदो आहे। बहितरीन शरबत आहे जेको सहरनि ऐं इफ़्तारनि में तव्हां इंजॉय कंदा आहियो इनखे, ऐं हर मौसम हर सीज़न में इहो हर दिलि अज़ीज़ हूंदो आहे।
अॼुकल्ह त वरी जेका सीज़न आहे थोरियूं गर्मियूं आहिनि त गर्मियुनि में त बहितरीनु अफ़्तारीअ में तव्हांखे करश जामे शीरी जो अहसासु ऐं ज़ाइक़ो जेको आहे तव्हांखे मिलंदो ई तव्हां हिनखे इंजॉय करे सघो था। हर एज जो जेको माण्हू आहे, चाहे नंढो ॿारु हुजे या वॾो माण्हू हुजनि, सभई नंढनि ऐं वॾनि खे करश जामे शीरी ॾाढो पसंदि हूंदो आहे। इन्हनि में इन्हनि जा फ्लेवर्स बि आहिनि। इलायची फ्लेवर ॾाढो बहितरीनु आहे, उहो तव्हां चाहियो त उहो बि ट्राए करे सघो था। बहितरीनु इन जा अहसासु आहे ऐं खाइण खां पोइ लाइट रिफ्रेशिंग हिकिड़ो अहसासु ऐं तव्हांखे तबियत तव्हांजी ख़ुशि थी वेंदी। ऐं तव्हांजो अगरि थोरो खाधे में अगरि तव्हां घणो खाई था वञो ऐं फील थींदो आहे त भारीपनो अची वियो आहे, त उहो बि जॾहिं करश जामे शीरी पीअंदा त उन शइ खे बि उहो कवर कंदो। ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं असां जीअं तव्हांजे दस्तरखाननि खे सजाइण जी ऐं उनजी दस्तरखान जी रौनक मां सम्झंदसि त करश जामे शीरी आहे। ॿियो असांजे प्रोग्राम खे जंहिं तावन कयो आहे से आहिनि सुपर बिस्किट, पीक फ्रींस जा सुपर बिस्किट्स। इन्हनि जो तव्हां ॾिसंदा हूंदा स्क्रीन ते। इन्हनि जो चवणु आहे त द ओरिजिनल सुपर द नेशन्स फेवरेट। नेशन जो फेवरेट आहे ऐं हर अवाम जो फेवरेट जेका बि शइ हूंदी आहे ज़ाहिर आहे उहा बहितरीनु हूंदी आहे, ख़ालिस हूंदी आहे। उन सां गॾोगॾु सुपर सॉफ्ट बेक्स क्लासिक चॉकलेट केक इन्हनि जो आहे, उन्हनि बि असांखे तावन कयो आहे। बहितरीनु इन्हनि जा जेके केक्स आहिनि ऐं बिस्किट्स आहिनि से ॾाढा सुठा, हर दिलि अज़ीज़ आहिनि, हर ॿार खे वणंदा आहिनि। चांहि सां गॾु अक्सर माण्हू इनखे इंजॉय कंदा आहिनि ऐं वरी केक्स जेके आहिनि उहे त पाण ई ॾाढो इन्हनि जो ख़ूबसूरत ऐं ज़बरदस्तु ज़ाइक़ो आहे। सो इन्हनि असांखे स्पॉन्सर कयो हो। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में स्पॉन्सर कंदा आहिनि जेके ख़ूबसूरत ड्रेसिस मां पाईंदी आहियां। अॼु जो मुंहिंजो ड्रेस जेको आहे सबलाइम ट्रेंड्स वारनि जो आहे। तव्हां ॾिसो था त बहितरीनु जेको आहे हीउ गरारो आहे ऐं ॾाढा लाइट कलर्स आहिनि। इन कलर्स में मां सम्झंदी आहियां त इंसान जो जेको सीज़न जे हिसाब सां कलर्स हूंदा आहिनि न उहे ॾाढो अफेक्ट कंदा आहिनि। असां वटि गर्मियुनि जो सीज़न अची वियो आहे, कराची में त तमामु गर्मी थी वई आहे, त ज़ाहिर आहे पोइ उन हवाले सां तव्हां जॾहिं लाइट कलर्स पाईंदा त उहे तव्हांजी तबियत खे बि सुठो लॻंदो। तव्हांजो उन ते कलर्स ज़ाहिर आहे असरु कंदा आहिनि तव्हांजी साइकोलॉजीअ ते बि। त बहितरीनु जोड़ो आहे, ॾाढो सुठो इन्हनि जा कलेक्शन आहे। तव्हां इन्हनि जी वेबसाइट खे फॉलो करे सघो था, विज़िट करे सघो था। वेबसाइट तव्हांजे स्क्रीन ते नज़र ईंदी हूंदी, तव्हां उन्हनि चाहियो त विज़िट कयो ऐं तव्हां ऑडर करे सघो था। ईद अचण वारी आहे, ईद जे हिसाब सां हीअ ड्रेस बि ॾाढी सुठी आहे। मां सम्झंदी आहियां त तव्हांखे हिकिड़ो सुठो डेमो मिली वेंदो आहे जॾहिं तव्हां मूंखे इन्हनि जूं ड्रेसिस पातल ॾिसंदा आहियो। ऐं जेके मुंहिंजूं भेनरूं ऐं माइरूं हाणे शॉपिंग जे सिलसिले खे जारी रखंदियूं, ज़ाहिर आहे ॿारहों रोज़ो आहे अॼु ख़ैर असां ई हाणे ईद जी शॉपिंग बि भरपूर नमूने सां उनजी तयारी हूंदी। हर माण्हू ॿारनि जी शॉपिंग कंदा, पंहिंजी शॉपिंग कंदा। त बहितरीनु अगरि मुंहिंजी भेनरुनि खे सुठो प्लेटफॉर्म खपे थो त तव्हां इन वेबसाइट खे फॉलो करे सघो था। उन सां गॾोगॾु नाज़रीन हाणे असांजे प्रोग्राम में वक़्तु आहे त असां किचन में वञूं। किचन खां सवाइ अफ़्तारी अॼु शुरूआति नथी थी सघे ऐं हे उहो टाइम आहे जेके मुंहिंजूं भेनर बिल्कुलु किचन में वञनि बि थियूं, तयारी बि कनि थियूं ऐं स्क्रीन ते असांजो प्रोग्राम बि ॾिसंदियूं आहिनि। उहे ॾिसंदियूं आहिनि त अॼु ॾिसूं त असांखे असांजो शेफ़ जेको आहे कहिड़ी रेसिपी थो ॿुधाए। अॼु जी ख़ासि रेसिपी हूंदी ऐं उहा रेसिपी छा आहे शेफ़ खां था पुछूं। अस्सलाम वालेकुम शेफ़। हाउ आर यू? आई एम फाइन। छा था अॼु असांखे ॿुधायो, अहिड़ी कहिड़ी ख़ासि रेसिपी आहे? अॼु मां सोचियो कि सहरी जे हिसाब सां कुझु ठाहिणु सेखारियां, त अॼु मां ठाहियां पियो आलू अंडा फ्राई। ही तमामु बहितरीनु रेसिपी आहे जेको तव्हां सहरी में आराम सां ठाहे सघो था ऐं फ़ौरन ठहण वारी शइ आहे ऐं पटाटा हर को शौक़ सां बि खाईंदो आहे। त हिते असां खणंदासीं सभिनी खां पहिरीं तलो कुकिंग ऑयल जेको वाइटामिन ए ऐं डी खां भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 मौजूदु आहे। ऐं तॾहिं छा चवंदा आहिनि हिन जे बारे में? मामा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। सेहत साईं, सेहत जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। अफ़्तारूं आहिनि, अफ़्तारियुनि में असां तरियल शयूं बि खाईंदा आहियूं ऐं हर क़िस्म जो खाधो खाईंदा आहियूं, पर इन खाधे खाइण सां गॾोगॾु असांखे पंहिंजे सिहत जो बि ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। त उहा सिहत जेको असां सहरी था कयूं ऐं सॼो ॾींहुं कुझु नथा खाऊं, त उन में कहिड़ी शइ खां असांखे शुरूआति करणी आहे। आहिस्ता आहिस्ता ग्रेजुअली असां खाईंदासीं, यकदमि घणो बि न खाई वेंदासीं ऐं हीअ ज़बरदस्त रेसिपीज़ जेके आहिनि उहे ज़रूरु ट्राए कंदासीं। जी बिल्कुलु। हिते मां कुकिंग ऑयल तक़रीबन 5 खां 6 टेबल स्पून विधो आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। ऐं हिन में असां छा कंदासीं, पटाटा खणंदासीं तक़रीबन बसि 3 खां 4 अफ़राद जे लाइ आहे रेसिपी। 2 अदद आलू खणंदो, हुनखे चिप्स वांगुरु जीअं फ्राइज़ असां कटिंग कंदा आहियूं न, हीअं लंबा कटिंग करे पोइ बारीक बारीक हिन जा कतला करे वठिजो। हा, हिन तरीक़े सां। ऐं पोइ हिनखे कंदासीं फ्राए। ऐं जॾहिं हीअ आलू ॻरी वेंदा न, फ्राए थी वेंदा, पोइ असां हिन में विझंदासीं मसाला। मसालनि में छा वेंदो, कुटियल ॻाढ़ा मिर्च अधु चांहि जो चमिचो, पीठल ॻाढ़ा मिर्च अधु चांहि जो चमिचो, कारे मिर्चनि जो पाउडर या फ्रेश कुटे विझंदो। मसाला छा जा आहिनि? हे मलका फूड जा मसाला आहिनि। छो त असांखे असांजे खाधे में ख़ूबसूरत ज़ाइक़ो खपंदो आहे, ज़बरदस्त क़िस्म जो ज़ाइक़ो हूंदो आहे।
ऐं उहो मलका फूड सां हलंदो आहे। जी बिल्कुलु। ऐं मसालनि में वेंदो हिन में पीठल ॻाढ़ा मिर्च अधु चांहि जो चमिचो, हैड अधु चांहि जो चमिचो, कुटियल ॻाढ़ा मिर्च अधु चांहि जो चमिचो, कारे मिर्चनि जो पाउडर बि अधु चांहि जो चमिचो, लूणु विझंदासीं, मलका जो पिंक सॉल्ट जेको आहे उहो विझंदासीं अधु चांहि जो चमिचो। ऐं हुनजे अलावा हिन में विझूं पिया चिकन पाउडर, फ्लेवर सुठो ईंदो आहे त चिकन पाउडर हिकु चांहि जो चमिचो हिन में ऐड कंदासीं। ऐं हिनखे फ्राई करण खां पोइ असां हिन में हिकु टमाटो विझंदासीं। टमाटो जॾहिं सॉफ्ट थींदो, आलू ॻरी वेंदा, पोइ 2 खां 3 या 4 जेतिरा तव्हांखे बिदा पसंदि आहिनि उहो फेटे जे मथां विझंदो ऐं हिनखे हल्की बाहि ते दम ते रखंदो। बाद में क्रम्बल्स ठही वेंदा आहिनि, पीसिस ठही वेंदा, बसि हुनखे मिक्स करे सावा धाणा, सावा मिर्च अगरि पसंदि आहिनि त मथां विझी पराठे सां। ऐं इहा जेका डिश आहे इहा ख़ासि तौर ते असां सहरीअ में बि सुठे तरीक़े सां इंजॉय करे सघूं था। ऐं सहरीअ खां पोइ जॾहिं रमज़ान ख़तमु थी वेंदो आहे त नाश्तो ॾाढो सुठो हिन शइ जो हेल्दी नाश्तो आहे। ॾिसो हिन में पोटेटोज़ अची विया, ऐं एग्स अची विया, आनो अची वियो, टमेटोज़ अची विया, सब्जी बि अची वई आहे। त हीअ ॾाढो हेल्दी हिकिड़ो असांजो फूड आहे जेको नाश्ते में तव्हां इंजॉय करे सघो था। हाणे जेसिताईं फ्राई थींदा एतिरी देरि तव्हां बिल्कुलु बिल्कुलु। हा, हाणे वरी जेके ज़ाहिर असांखे तावन जिन कयो आहे, ज़ाहिर आहे सभु जेके कोशिशूं ऐं काविशूं आहिनि सिंध टीवीअ पारां असां त आणियूं था तव्हांजे अॻियां, पर इन में जेके असांखे तावन कयो आहे ख़ासि पिलर्स हूंदा आहिनि। मां सम्झंदी आहियां जंहिंजे बेसिस ते असांजो हीउ प्रोग्राम आहे ऐं इहे सुठियूं सुठियूं रेसिपीज़ असां तव्हांजे अॻियां खणी ईंदा आहियूं। सो बहितरीनु असांखे मलका फूड वारनि या मलका मसाला वारनि स्पॉन्सर कयो आहे। सुठा मसाला हूंदा आहिनि, असांजो जेके बि शेफ फैसल हिते रेसिपीज़ ॿुधाईंदो आहे सिर्फ़ु मलका मसाले में हूंदी। ऐं मलका मसाला वारनि जो पिंक सॉल्ट बि ॾाढो सुठो आहे। तव्हां जेको बि आम सॉल्ट यूज़ कयो था घर में, पर मलका मसाले जो पिंक सॉल्ट यूज़ कयो, आम सॉल्ट खां वधीक हेल्दी आहे, हुनजा घणा फ़ाइदा आहिनि। ऐं वरी खाइण खां पोइ कड़छे जामी शीरी त हज़र अज़ीज़ हूंदो ई आहे। अच्छा, का अफ़्तारी का सहरी अहिड़ी न हूंदी आहे न जेका कड़छे जामी शीरी हुन में न हुजे। ऐं ख़ासि कर जॾहिं सहरी में अगरि तव्हां खीर पियो पिया आख़िर में या ॿारनि खे बि ॾियो था त हुन में जाम शीरी विझी या इलायची फ्लेवर में जेको आहे उहो विझी पीअंदो त एसिडिटी न थींदी। ज़बरदस्त, बहितरीनु, इहा त सभ खां बहितरीनु आहे। अच्छा, ऐं जेके वरी पोइ मां सम्झंदी आहियां चांहि जा मवाली आहिनि न, इफ़्तार जो इंतज़ारु कंदा आहिनि, जल्दी जल्दी रोज़ो खोलियूं त पोइ फ़ौरन चवंदा आहिनि हाणे असांखे चांहि खपे। ऐं हुनजे लाइ टपाल मेज़बान जी चांहि आहे, तव्हां उहा ज़रूरु इंजॉय करे सघो था। तव्हां टपाल मेज़बान जी चांहि जेका आहे ज़रूरु हर अफ़्तारीअ में इंजॉय कंदा ऐं चांहि पीअंदा। ऐं तव्हां 2-2 कोप 3-3 कोप बि पी था सघो सहरीअ ताईं। अच्छा, वरी कुझु माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी रूटीन इहा हूंदी आहे शेफ त अफ़्तारी कईसीं वरी उहे ॿाहिरि वेंदा, जेके छोकिरा आहिनि या असांजा मर्द आहिनि, क्रिकेट खेॾंदा, के फुटबॉल खेॾंदा, थोरा हुन फिज़िकली करे वरी मोटी अचे वरी चांहि पीअंदा। ऐं मूंखे बि जॾहिं से अफ़्तारी खां पोइ ज़रूरु चांहि खपंदी आहे, 15 मिंट जे अंदरि चांहि खपे। बिल्कुलु ईअं ई आहे। सो साईं चांहि त हलंदी रहंदी आहे ऐं असांजो प्रोग्राम बि हलंदो रहंदो, पर वक़्तु थियो आहे साईअ जो। साई वठूं था, साई खां पोइ वरी वापसि अचूं था। साई खां पोइ असांजे महिमान असांखे जॉइन कंदा, तव्हांखे उन्हनि सां बि मुतारिफ़ कराईंदासीं। सलाम रमज़ान, असां सां गॾु रहो। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार कयां पई। मां तव्हांजी होस्ट बाक़पीरज़ादा। अफ़्तार ट्रांसमिशन में हर रोज़ मुलाक़ात थींदी आहे तव्हां सां। तव्हांखे ख़बर आहे हींअर ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं ब्रेक खां अॻु में असां हुयासीं किचन में ज़बरदस्त रेसिपी तयारु पई थिए, असांजो शेफ़ कनि पिया तयारु। हींअर पुछूं था उन्हनि खां त उहा रेसिपी किथे पहुती आहे। जी शेफ़। हाँ बिल्कुलु, रेसिपी असांजी तयारु थी वई, मां डिश आउट करे छॾियो आहे हिनखे। ऐं हाणे असां ठाहींदासीं कड़छी जामे शीरी में खरबूज़े जो शेक। थोरो डिफरेंट रेसिपी आहे, मज़ेदार आहे। खरबूज़े जो सीज़न बि आहे त जूसर जग तव्हां खणंदो, हिन में विझंदो 2 कप जेतिरो खरबूज़ो बिल्कुलु छिले ॿिज कटी ऐं हिनखे कटिंग करे छॾिजो क्यूब्स में, ठीकु आहे। उनजे बाद तव्हां हिन में ग्लास विझंदो 1/2 गिलास पाणी, सही। ऐं हुनजे बाद तव्हां हिन में विझंदो 1 खाइण जो चमिचो खंडु। अगरि खरबूज़ो मिठो आहे त पोइ खंडु न विझिजो। ऐं कड़छी जामे शीरी असां हिन में विझंदासीं 3 टेबल स्पून। अच्छा, हिन में खीर विझी सघिजे थो? खीर बि विझी सघो था, लेकिन ज़रूरत न आहे, छाकाणि त खरबूज़े जो पंहिंजो हिकिड़ो फ्लेवर आहे त हू खीर खे एॾो ज़रूरी न आहे। अगरि विझणु चाहे त विझी सघो था, छाकाणि त हिन जो पंहिंजो हिकिड़ो जेको फ्लेवर आहे न, अगरि असां खीर विधो त हिन जो पंहिंजो फ्लेवर ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे। 3 टेबल स्पून विझंदासीं हिन में कड़छी जामे शीरी ऐं हिनखे ब्लेंड कंदासीं चङी तरह। ऐं आइस क्यूब्स विझी छॾिजो, मां हींअर न पियो विझां, तव्हां आइस क्यूब्स बि थोरा विझी छॾिजो या थधो चिल्ड पाणी विझिजो। ऐं खरबूज़ो बि फ्रिज में रखी थधो करे विझिजो हुन में। बहितरीनु। बस हीअ असांजो शेक तयारु थी वियो, तमामु बहितरीनु ऐं ज़बरदस्त हीअ आहे।
ऐं इन जी तासीर भी ॾाढी सुठी हूंदी आहे। ज़बरदस्त बहितरीन। ऐं अॼुकल्ह सीज़न भी आहे हिन फ्रूट जो ऐं सीज़नल फ्रूट्स खे खाइण जी ज़बरदस्त सुठी आदत आहे हिकिड़ी जेका रमज़ान में ख़ासि तौर ते हिन शइ खे असांखे एक्सेप्ट करणु घुरिजे, पंहिंजी रूटीन में आणणु घुरिजे। हे बिल्कुलु असांजी रेसिपी कंप्लीट थी वई, शेक तयारु थी वियो। अगरि वधीक ठाहिणो हुजे पोइ हुन हिसाब सां तव्हांखे डबल कंदा वेंदा, ठाहींदा वेंदो। बहितरीन, ज़बरदस्त। जी, थैंक यू सो मच शेफ़। ऐं ज़बरदस्त तव्हां रेसिपी ॿुधाई ऐं मां पंहिंजे ॾिसंदड़नि खे रिक्वेस्ट कंदसि त इहा रेसिपी तव्हां ज़रूरु ट्राए कयो ऐं असांजे यूट्यूब ते जॾहिं असांजो प्रोग्राम अपलोड थींदो आहे त कमेंट में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे जेको आहे रेसिपी कीअं लॻी, स्क्रीन ते नज़र अचे पई ऐं ज़रूरु ट्राए कयो ऐं असांखे फीडबैक ॾियो छो त तव्हांजो फीडबैक माना रखे थो। नाज़रीन, असां वटि महिमान अची चुका आहिनि ऐं महिमाननि खे मां मुतारफ़ कराईंदी हलां। असांखे जॉइन कयो आहे ज़ाकिरा आहे रखशंदा फ़र्रुख। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, रखशंदा साहिबा, थैंक यू फॉर बीइंग विद अस। महिरबानी त तव्हां असांखे जॉइन कयो अॼु जी हिन महफ़िल में, असांजी इफ़्तार ट्रांसमिशन में। उन्हनि सां गॾु असां सां मौजूदु आहे डॉक्टर आहिनि, कार्डियोलॉजिस्ट आहिनि, ज़ियाउद्दीन में प्रैक्टिस कनि पियूं ऐं उन सां गॾोगॾु डॉ मेडिकल में बि एक्स प्रोफेसर रही चुकियूं आहिनि डॉ यूनिवर्सिटी में। डॉक्टर ख़ालिदा सूमरो असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहिबु, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु ठाक? ठीकु ठाक, बिल्कुलु बिल्कुलु ठीकु ठाक ऐं वेलकम था कयूं तव्हांखे। त ऐं उन सां गॾु नाज़रीन हींअर असां खां नात ख़्वां मौजूदु आहिनि सहर ख़ान ऐं माहम। अस्सलाम वालेकुम। और अब क्योंकि आप हैं हमारे प्रोग्राम में तो क्यों ना शुरुआत की जाए नात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से। मैं माहम तव्हांखे मां गुज़ारिश कंदसि त असांखे नात ॿुधायो। हर वक्त तसव्वुर मैं मदीने की गली हो, हर वक्त तसव्वुर मैं मदीने की गली हो, और याद मोहम्मद की मेरे दिल में बसी हो। ऐ काश मैं बन जाऊं मदीने का मुसाफिर, ऐ काश मैं बन जाऊं मदीने का मुसाफिर, फिर रोती हुई तैबा को बारात चली हो, फिर रोती हुई तैबा को बारात चली हो, और याद मोहम्मद की मेरे दिल में बसी हो। एक शेर में पेश कर रही हूँ कि मेरी ख्वाहिश है कि मदीना हो और मेरी मौत वहाँ पे हो, तो मैं वो एक कलाम पेश करूँगी, मतलब इसका अशार, चंद अशार पेश करूँगी। ऐ काश मदीने में मुझे मौत यूं आए, ऐ काश मदीने में मुझे मौत यूं आए, कदमों में तेरे सर हो मेरी रूह चली हो, कदमों में तेरे सर हो मेरी रूह चली हो, हर वक्त तसव्वुर मैं मदीने
गली हो। सुभान अल्लाह, बेहतरीन, ज़बरदस्त। ऐं असां सां गॾु ज़ाकिरा जेका है वहाँ रक्षंदा फ़ारूक साहबा मौजूद आहे। रक्षंदा साहब, आपसे मैं पूछना चाहूँगी कि हमारा खैर से दूसरा अशरा हम लोग उसमें दाखिल हो चुके हैं और रमज़ान अल मुबारक का दूसरा अशरा होता है अशरा मग़फ़िरत का। हर इंसान की ख्वाहिश होती है कि हमसे ज़िंदगी में ऐसे अमाल ना हो कि खुदा न खास्ता हमारा अंजाम बुरा हो जाए। तो हर उस ख्वाहिश के हवाले से आपसे मैं गुजारिश करूँगी कि सब्र और शुक्र की बहुत ज़्यादा अहमियत है और इस चीज़ का बहुत ज़्यादा एक रोल प्ले करता है आपकी अपनी पर्सनैलिटी डेवलपमेंट में। आप इस हवाले से बताएं कि सब्र और शुक्र की क्या अहमियत है दीन में, हमारे कुरान पाक के हवाले से, अहादीस में भी क्या इस चीज़ के हवाले से हिदायत है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम तर हम्दो सना खुदाए बुज़ुर्ग व बरतर के लिए कि जिसका तख्त इक़्तिदार हमेशा से है और हमेशा रहेगा। और इसके बाद दरूद व सलाम और बेहद दरूद व सलाम मोहम्मद वाले मोहम्मद के लिए। सबसे पहले तो मैं तमाम हाज़रीन और नाज़रीन को अस्सलाम वालेकुम कहती हूँ। दूसरा, अब मैं सिंध टीवी की शुक्रगुज़ार हूँ कि उन्होंने मुझे यहाँ पर मदऊ किया। बहुत खूब आपका सवाल है। दूसरे अशरे की मुनासिबत से दूसरा अशरा माह रमज़ान का, रमज़ानुल मुबारक का जी, वो मग़फ़िरत का अशरा है जी। और देखिए, जहाँ पर माह रमज़ान को मुख्तलिफ़ नामों से याद किया गया है, वहाँ पर कुछ नाम ये हैं कि इसको शहरुल अनाबा भी कहा गया है कि तौबा कबूल करने वाला महीना। शहरुल तौबा भी कहा गया है कि गुनाहों से दूर रहने वाला महीना। रमज़ानुल मुबारक माह रमज़ान के जहाँ इतने सारे नाम हैं, वहाँ पर एक नाम है शहरुल मग़फ़िरा, मग़फ़िरत वाला महीना। तो इसमें जो है अल्लाह ताला की, अल्लाह सुब्हाना व तआला की कितनी बड़ी सआदत है हम मुसलमानों पर, हम उम्मत मुस्लिमा पर कि हमें वो महीना दिया जो सैयदुश शहूर है। सैयदुश शहूर भी माह रमज़ान का एक नाम है। इसका मतलब है कि तमाम महीनों में सबसे अफजल महीना। बिल्कुल, तो हमें सैयदुश शहूर दिया जिसमें हम मग़फ़िरत तलब कर सकते हैं, हम अपने गुनाहों की तौबा करवा सकते हैं। इस महीने के अंदर हम जितनी तौबा करें वो कम है और इस खुजू और खुशू के साथ तौबा करें कि अल्लाह ताला गफूरुर रहीम है, अल्लाह ताला माफ़ कर देने वालों में से है। बेशक बेशक। और इसमें और उसमें जो मेरे ख्याल से सब्र और शुक्र करते हैं वो तो सबसे ज़्यादा सब्र और शुक्र, क्योंकि इन्नल्लाहा मअस साबिरीन के परवरदिगार आलम सब्र करने वालों के साथ है। और जब खुतबा शाबानिया हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे रहे थे तो उन्होंने अपने खुतबे को रोककर यही कहा था कि ऐ लोगों, वो माह आने वाला है जो सब्र करने वालों के लिए। और सब्र की जज़ा क्या है? सब्र की जज़ा बहिश्त है। तो अब जो सब्र करता है, देखिए सब्र क्या होता है? सब्र के मायने ये हैं कि अल्लाह की तरफ से आने वाली मुसीबतों पर सब्र किया जाता है। और शुक्र क्या है? अल्लाह की तरफ से आने वाली नेमतों पर शुक्र अदा किया जाता है। लेकिन सब्र अगर शुक्र के साथ नज़र आए तो इसके मायने बदल जाते हैं। ज़बरदस्त, बेहतरीन, बहुत अच्छा आपने बताया, जज़ाकल्लाह। और बदल जाते हैं, किस तरह बदलते हैं उस पर और बात करेंगे हम। अभी मेरे ख्याल से एक और नात हम सुन लेते। असांजी महफ़िल आहे नाज़रीन, ख़ूबसूरत ज़िक्र जी महफ़िल आहे, या थी नथो सघे त हिन में नात न ॿुधिजे। सो नात ॿुधूं था ऐं मां गुज़ारिश कंदसि सहर खे। सहर ख़ान असां सां गॾु मौजूद आहे। जी सहर, कौन सी नात सुना रही हैं अभी हम? कि बेजुबान को जब वो जुबान देता है, बेजुबान को जब वो जुबान देता है, पढ़ने को फिर वो कुरान देता है। बख्शने पर आए जब उम्मत के गुनाहों को, तोहफे में गुनाहगारों को रमज़ान देता है, तोहफे में गुनाहगारों को रमज़ान देता है। सुभान अल्लाह। शाने रमज़ान, शाने रमज़ान, शाने रमज़ान, शाने रमज़ान, शाने रमज़ान की रौनक बिखरने लगी, बिगड़ी हर एक की किस्मत संवरने लगी। जोशे रहमत में अबरे करम छा गया, वो महीना जो है मोहतरम आ गया। मुझ खताकार को क्या से क्या कर गया, बंदा करने लगा
लगा रब से यूं गुफ्तगू, अल्लाहु अल्लाहु अल्लाहु। शाने रमज़ान आया 400, अल्लाहु अल्लाहु अल्लाहु। शाने रमज़ान आया 400, माहे रमज़ान यूं आ गया, बन के रहमत वो फिर छा गया। कैसे तुझसे करूं सामना, गिर रहा हूँ जरा थामना। खाली दामन लिए आ गया, बिन तेरे मेरी हस्ती है क्या। लाज रखना मेरी ए खुदा, वास्ता माहे रमज़ान का। बस झुका है ये सर और क्या मांगना, बंदा परवर है तो बस जरा देखना। मेरी मर्जी को पाना मेरी जुस्तुजू, अल्लाहु अल्लाहु अल्लाहु। माहे रमज़ान आया 400, अल्लाहु अल्लाहु अल्लाहु। माहे रमज़ान आया 400। सुभान अल्लाह, बेहतरीन। इहे ई असांजो रौनकूं आहिनि नाज़रीन, जारी रहंदियूं। पर वक़्तु थियो आहे रेडी साहीअ जो, साही वठूं था, वरी पोइ जॉइन कयो। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार कयां पई तव्हांखे। तव्हांजी होस्ट बाख पीरज़ादा तव्हांखां मिलंदी आहे। रोज़ असांजी मुलाक़ात थींदी आहे अफ़्तार ट्रांसमिशन में। अॼु असां सां जेके गेस्ट आहिनि तमामु मोतबर गेस्ट आहिनि, ऐं डॉक्टर साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे, ख़ालदा सूमरो साहिबु आहे। उन अॻ में बि असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि जॾहिं सलाम सिंध जे हवाले सां असांजो प्रोग्राम हलंदो। पर अॼु असां ख़ासि तौर ते मैडम खे दावत ॾिनी आहे त अचनि त असां थोरो हेल्थ जे हवाले सां ॻाल्हायूं। डॉक्टर साहिबु, रमज़ान थो हले पियो ऐं रमज़ान में ज़ाहिर आहे माण्हुनि जी रूटीन चेंज थी वेंदी आहे, उनजे उथण जी, खाइण जी। त उहो सॼी हिकिड़ो माण्हू जो जेको सॼो साल हिकिड़ी रूटीन में हलंदो आहे न, रमज़ान में थोरी हुनजी पंहिंजी अलॻि रूटीन अची वेंदी आहे। उन खां पोइ वरी चेंज थींदो आहे असांजे खाधे जी रूटीन। अक्सर असां डेली बेसिस ते नॉर्मल डेज़ में तरियल शयूं, पकोड़ा या इहे शयूं न खाईंदा आहियूं, पर जॾहिं रमज़ान हूंदो आहे त हर अफ़्तारी में पकोड़ा हूंदा आहिनि, समोसा हूंदा आहिनि, स्नैक्स हूंदा आहिनि, उहे असां खाईंदा आहियूं। इन जो भला छा असरु थो थिए सिहत में, ऐं असांखे पोइ कहिड़े हिसाब सां पंहिंजी डाइट खे बैलेंस रखणु घुरिजे रमज़ान में? ॻाल्हि कंदासीं त एनिमल फैट, जीअं तव्हां चयो पकोड़ा, समोसा, अहिड़े क़िस्म जूं तरियल शयूं जेके आहिनि, इहे असांजी अफ़्तारी में मौजूदु हूंदियूं आहिनि। तक़रीबन हर घर में, हर दस्तरख़्वान ते नज़र ईंदियूं आहिनि शयूं। त इन्हनि शयुनि खां वठिजे एतिदाल सां। मां न चवंदमि त न वठनि, आम पब्लिक वठे एतिदाल सां वठे, ठीकु आहे। कंहिं बि शइ जी एक्सेस जेका आहे सभु बीमार करे सघे थी, पर इहा शइ वरी लागू न आहे उन्हनि मरीज़नि जे लाइ जिन खे ऑलरेडी दिलि जी बीमारी आहे, डायबिटीज़ आहे, या वरी उन्हनि खे हाइपरटेंशन आहे, उन जे लाइ थोरो रेस्ट्रिक्शन्स आहिनि। पोइ भला जेके आहिनि ऑलरेडी मरीज़ जिन खे डायबिटीज़ आहिनि, शुगर जा पेशेंट आहिनि, या कार्डियोलॉजी जे हिसाब सां दिलि जेको ऑपरेशन करायल आहे उन्हनि जी हिस्ट्रीअ में, छा मतिलबु उहे रोज़ो रखनि त उन्हनि जी सिहत अफेक्ट न थींदी? मतिलबु रोज़ो रखी सघनि था? जेके मरीज़ पंहिंजी दवाउनि ते जिन खे फिटनेस आहे, जंहिंखे को सिम्टम्स न आहिनि, उहे रोज़ो रखे सघनि था। हाणे जीअं तव्हां ॾिसंदव हार्ट अटैक जा मरीज़ आहिनि, उनखे स्टेंट पियल आहिनि, उनखे एंजाइना नथो थिए, ऐं उन जूं दवाऊं अहिड़ी तरह रखियल आहिनि जो 2 टाइम वठी सघनि था, सुबुह ऐं राति सहरी जे टाइम, त उन्हनि खे रोज़ो रखी सघनि था। पर उहे मरीज़ जेके अनस्टेबल आहिनि, जंहिंमें दिलि जी धड़कन जेका आहे सा एबनॉर्मल थी सघे थी, या जंहिंमें एंजाइना जो एहतमाल आहे ऐं उन्हनि खे रोज़ो टोड़े ऐं दवा वठणी पवे, उन्हनि मरीज़नि जे लाइ रोज़ो
न रखिजे त बहितर आहे। बहितर आहे मुंहिंजे ख़्याल में इस्लाम में एतिरी त गुंजाइश आहे। इन हवाले से ज़ाकिरा साहिबा खां पुछंदासीं, जैसे आप बताया मैंने कि आप जो है वो नहीं रख सकते रोज़े, ज़ाहिर है उस चीज़ को कंटिन्यू नहीं कर सकते जो डेली बेसिस पे दवाइयाँ खा रहे हैं, जो बंदा स्टेबल ही नहीं है और वो मरीज़ है, पेशेंट है, तो फिर क्या मतलब वो रख सकता है इस्लाम में इसके हवाले से? देखिए इस्लाम में हर चीज़ के लिए जो है ना बहुत आसानियाँ दी गई है। हमारा मज़हब जो इस्लाम है ना वो बहुत मुश्किल नहीं है। हमारा मज़हब इस्लाम जो है वो बहुत आसान है। और ऐसे पेशेंट की जिनकी तबीयत ख़राब होने का अंदेशा होता है रोज़े की हालत में, ख़ास तौर से शुगर पेशेंट जो होते हैं, तो उनके लिए ये आसानी है कि रोज़ा ना रखा जाए, क्योंकि उनकी जान का ख़तरा होता है। और जहाँ पर जान का ख़तरा हो वहाँ पर ममानियत है, क्योंकि आपकी जान सबसे पहले आपको अजीज़ होनी चाहिए। और ना सिर्फ आपको अजीज़ है बल्कि परवरदिगार आलम को जो हमें 70 माह से ज़्यादा प्यार करता है उसको अजीज़। बिल्कुल, बेशक, जज़ाकल्लाह। बहुत बेहतरीन जो है बातें हो रही हैं, ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं पे हलन थियूं। पर हींअर वक़्तु थियो आहे त नात जो, नात ॿुधूं था। असांखे जॉइन कयो आहे मोहम्मद अरशद लोधी साहब, उन्हनि सां नात ॿुधूं था। जी साहब, बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला वबारिक वसल्लिम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन बदियों बरसर अधम मक़सर अग़सिनी या रसूल अल्लाह बदियों बरसर अधम मक़सर अग़सिनी या रसूल अल्लाह सखी सरवर सड्या हर अग़सिनी या रसूल अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। मेरा दिल तड़प रहा है, मेरा जल रहा है सीना, मेरा दिल तड़प रहा है, मेरा जल रहा है सीना कि दवा वहीं मिलेगी, कि दवा वहीं मिलेगी, मुझे ले चलो मदीना मदीना। मेरा दिल तड़प रहा है, मेरा जल रहा है सीना कि दवा वहीं मिलेगी, कि दवा वहीं मिलेगी, मुझे ले चलो मदीना मदीना। मेरा दिल तड़प रहा है, मेरा जल रहा है सीना। तस्वीरे मुस्तफ़ा जो नजर आ रही है दिल में, तस्वीरे मुस्तफ़ा जो नजर आ रही है दिल में। मैं ये सोचता हूँ दिल में, मैं ये सोचता हूँ दिल में, मेरा दिल है या मदीना मदीना। मेरा दिल तड़प रहा है, मेरा जल
रहा है सीना, नहीं मालो ज़र तो क्या है, मैं गरीब हूँ यही ना, नहीं मालो ज़र तो क्या है, मैं गरीब हूँ यही ना, मेरे इश्क मुझको ले चल, मेरे इश्क मुझको ले चल, तू ही जानिबे मदीना, मदीना मेरा दिल तड़प रहा है, मेरा जल रहा है सीना, मुझे दुश्मनों न छेड़ो, मेरा है कोई जहां में, मुझे दुश्मनों न छेड़ो, मेरा है कोई जहां में, मैं अभी पुकार लूंगा, मैं अभी पुकार लूंगा, नहीं दूर है मदीना, मदीना मेरा दिल तड़प रहा है, मेरा जल रहा है सीना, कि दवा वहीं मिलेगी, कि दवा वहीं मिलेगी, मुझे ले चलो मदीना, मदीना मेरा दिल तड़प रहा है, मेरा जल रहा है सीना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, मिलूं था ब्रेक खां पोइ। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार ऐं बहितरीन असांजी महफ़िल आहे जारी आहे, सुठियूं ॻाल्हियूं पे हलनि पियूं सिहत जे हवाले सां बि ऐं दीन इस्लाम जे हवाले सां बि काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके असां कंदा आहियूं, पर हींअर मां चाहींदसि त असां नात खां शुरूआत कयूं ऐं नात जे लाइ मां गुज़ारिश कंदसि साकिब वस्त्रो साहब खे त नात ॿुधाइनि। जी बिस्मिल्लाह कजो। सल्ले अला मुहम्मद, सल्ले अला मुहम्मद, ओ नकिया यो नहीं दो अग में, ओ मुझे आका जेड़ो जग में, ओ मुझे दिले पर जेड़ो जग में, ओ नकी आयो नहीं दो अग में, ओ मुझे आका जेड़ो जग में, ओ मुझे दिल पर जेड़ो जग में, के मां न लाल जणियो एड़ो को लजपाल जणियो एड़ो को लजपाल जणियो अम्मा आमिना वांगुर वग में, ओ मुझे आका जेड़ो जग में, ओ मुझे दिल पर जेड़ो जग में, ओ नकी आयो नहीं दो अग में, मुझे आका जेड़ो जग में, ओ मुझे दिल पर जेड़ो जग में, ओ रोई रोई दिल पर आयो, ओ रोई रोई दिल पर आए,
जो कम ठाए दस्तार मुबारक पाए ओ दस्तार मुबारक पाए एड़ो असर पिरिय जे पग में मुझे आका जेड़ो जग में ओ मुझे दिल पर जे दो जग में ओ महबूब मदीने वारा ओ मुझा दिल पर दोस्त दिलारा ओ सरकार मदीने वारा ओ सरकार मदीने वारा ओ दिलदार मदीने वारा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेहतरीन। रक्षंदा साहबा, आपसे मैं ये सवाल करना चाहूँगी, एक अर्ज़ है, क्योंकि ज़ाहिर है ये नेकियों का महीना है, लोग कहते हैं कि जितनी हो सके हम नेकियां समेट लें, तो किसी भी नेकी की कबूलियत की क्या शराइत है, आप इस हवाले से ज़रा हमें बताएं। जी, इस माह के हवाले से आपने बहुत ही खूबसूरत सवाल किया है कि ये वो माह है कि जिसमें लोगों की ख्वाहिश ही होती है कि वो ज़्यादा से ज़्यादा नेकियां करें, बिल्कुल, ताकि ज़्यादा से ज़्यादा उनको सवाब हासिल हो सके। लेकिन याद रखिए कि कसरत अमाल करना और उन अमाल का कबूल हो जाना, ये दो मुख्तलिफ बातें हैं। आपकी एक छोटी सी नेकी भी जो है वो कबूलियत के दर्जे पर चली जाती है, और कुछ कसरत अमाल ऐसे होते हैं कि आप वो करते हैं लेकिन वो कबूलियत के दर्जे पर नहीं पहुंचते। आपको मैं वाक़या बताती चलूँ कि 11वें इमाम के दौर का वाक़या है कि 11वें इमाम के दौर में एक सहाबी थे, अहमद बिन सौले। अहमद बिन सौले ने 54 हज किए थे। अच्छा, 54 हज। आप सोचें, आजकल के दौर में हम एक हज करते हुए भी सोचते हैं, तो कसरत अमाल क्या था कि आपने 54 हज किए थे, लेकिन इमाम ने आप पर लान की थी कि तू हम में से नहीं है। यानी कि कसरत अमाल तो था, लेकिन उसकी कोई ना कोई ऐसी वजह थी कि वो जो है अमाल उसके जो है वो कबूलियत के दर्जे पर नहीं पहुँचे थे। अच्छा, अमाल की कबूलियत की अहमियत कितनी ज़्यादा है? इतनी ज़्यादा है कि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम और हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम ने जब खाना काबा तामीर किया था, तो खाना काबा को तामीर करने के बाद यही कहा था, रब्बना तक़ब्बल मिन्ना, कि परवरदिगार हमने तेरा घर तो बना दिया लेकिन तू इसे कबूल फरमा। तूने अगर इसे कबूल नहीं फरमाया तो हमारे अमाल ज़ाया हो जाएंगे। इसी तरीके से करबला के मैदान में शहज़ादी ज़ैनब बार बार यही कह रही थी कि रब्बना तक़ब्बल मिन्ना हाज़ल क़ुरबान, के परवरदिगार आलम हम अहले बैत की तरफ से इस कुर्बानी को कबूल फरमा। कितनी कुर्बानियाँ दी थी, लेकिन परवरदिगार आलम अगर इस कुर्बानी को कबूल नहीं फरमा रहा तो इस अमल का फ़ायदा क्या है? तो नेकियां करें, लेकिन कुछ शराइत है, उन शराइत के साथ उनमें से पहली शर्त ये है, वो है एतकादी अकीदा। अकीदे के साथ आपका अकीदा पुख्ता होना चाहिए। क्या कहने, बहुत खूब बताया हज़रत। हमारे आइमा ताहिरीन भी जो है जब दुआ हमेशा से यही किया करते थे, और अंबिया कराम भी दुआ हमेशा से यही करते थे कि परवरदिगार आलम हमें अकीदे के साथ मौत दे, बिल्कुल हमें कामिल ईमान के साथ मौत दे। और अकीदे के पर चलना, सिरात मुस्तकीम पर चलना बहुत ज़्यादा, जो सिरात मुस्तकीम पर चल रहा होता है, जो अकीदे के साथ चल रहा होता है, उसकी नेकियां कबूल की जाती हैं। सुभान अल्लाह। इसी तरीके से जो है एतकादी जो है, उसमें सबसे बड़ा अमल जो है वो विलायत का, विलायत पर यकीन है कि इमाम अलैहिस्सलाम फरमाते हैं कि अगर किसी को नूह की उम्र मिल जाए और वो सारी ज़िंदगी जो है अपने पूरे दिन रोज़े में गुजारे, पूरे दिन पूरी रात जो है वो क़यामुल लैल में गुजारे, क़याम में गुजारे, और इसके अलावा सोने और चांदी कोहे ओहद के बराबर सोने और चांदी को सदका करे, फितरात करे, लेकिन अगर उसके दिल में हमारी विलायत नहीं है, उसके दिल में विलायत अहले बैत नहीं है, तो जन्नत तो दूर की बात है, वो जन्नत की खुशबू को भी
पा नहीं सके। बिल्कुल ऐसा ही है, बहुत अच्छे तरीके से आपने बताया। हाँ डॉक्टर साहब तव्हां ज़ाहिर आहे ये जॾहिं ॻाल्हियूं कयूं था असां ऐं नेकीअ जूं ॻाल्हियूं थियूं थियनि त रमज़ान में घणो करे इहा ई हूंदो आहे त नेकी मिलंदी जेॾा घणा रोज़ा थींदा ऐं इहो हिकिड़ो मुक़ाबिलो थी वेंदो आहे त मुंहिंजा 30 रोज़ा लास्ट रमज़ान में आहिनि त हाणे बि मूंखे एनी हाउ 30 पूरा करणा आहिनि ऐं अगरि कंहिंजा 30 पूरा न हूंदा आहिनि, कंहिंजो रोज़ो मिस थी वेंदो त उन सां वरी असां थोरो उनखे ईअं फील कराईंदा आहियूं त ॼण मतिलबु त उहो कमी का रहिजी वई, तूं पूरो न करे सघे ऐं उते उनजी सिहत मुतासिर थी थिए। त तव्हां असांखे ॿुधायो त जॾहिं ज़ाहिर जेके ब्लड प्रेशर्स जा आहिनि, तव्हां डायबिटीज़ जे हवाले सां बि ॿुधायो, शुगर जा पेशेंट बि आहिनि, ब्लड प्रेशर जा जेके पेशेंट आहिनि उन्हनि जी त अनप्रिडिक्टेबल हूंदी आहे मतिलबु तबियत, केॾी महिल बि ब्लड प्रेशर BP हाई थी वेंदो आहे, लो थी वेंदो आहे ऐं पोइ उहे माना छा कनि उहे माण्हू रोज़े जी सूरत में या सहरीअ में उन्हनि खे का ख़ासि खुराक करणु घुरिजे, छा करणु घुरिजे? ॾिसो इहो ब्लड प्रेशर उमूमन लूण जे वाहिपे सां वधंदो आहे ऐं पोटेशियम जे वाहिपे सां घटिबो आहे। तंहिं करे असांखे सहरी ऐं इफ़्तारीअ में अहिड़ियूं ग़िज़ा वठणु खपनि जंहिंमें पोटेशियम ज़्यादा हुजे ऐं लूणु घटि हुजे, ठीकु आहे। ऐं उन में जीअं डेट आहिनि, जीअं खजूर आहे, खजूर में तव्हांजो पोटेशियम ज़्यादा आहे। उमूमन असांखे इहो ई चयो वियो आहे त भई रोज़ो जेको आहे सो खजूर सां इफ़्तार कयो, ठीकु आहे। ऐं सहरीअ में बि उहा खाई सघिजे उहा खाई सघिजे। हा, उन खां पोइ बनाना आहिनि, फ्रूट सैलेड आहे, इहे माण्हू घणे खां घणो इस्तेमालु करे त उहो वधीक बहितरु थींदो, जंहिंमें तव्हांखे पोटेशियम ज़्यादा मिले थो, ब्लड प्रेशर वारे मरीज़नि खे मतिलबु इन जो फ़ाइदो थी सघे थो। इन में औरत जो वॾो हथु आहे। इन जो हिकिड़ो मां मिसाल ॿुधायां थी, ठीकु आहे। हुज़ूर पाक ते नई महीने में क़ुरान नाज़िल थियो ऐं उन जे लाइ जॾहिं लास्ट टाइम हज जे दौरान मां गारे हिरा ते वई हुअमि, जबल नूर ते, ॾिसी उते माण्हुनि जेका मतिलबु स्टोरी नैरेट कई उहा इहा ई त हुज़ूर पाक खे पानी ॾियण जे लाइ हज़रत ख़दीजा हेठां खां मथे वेंदी हुई, जबल अध ताईं पहुचंदी ऐं हुज़ूर पाक मथां हेठि वठी अची पंहिंजो खाधो वठंदा हुन खां। माना उन्हनि जे दौरान हिकु औरत जेका आहे सा मतिलबु अहिड़ो खाधो ठाहे ऐं जेको तव्हांखे हेल्दी रखे, जबले नूर ते चढ़णु या लहणु वॾी हिमत जो कमु आहे, हेल्थ जो कमु आहे। माना इन मतिलबु तंदुरुस्ती खपे थी माण्हूअ खे, जॾहिं माण्हू ज़ाहिर फुल हेल्दी हूंदो, तंदुरुस्त हूंदो त पोइ ई माण्हू इहा एक्टिविटी करे सघे डेली बेसिस ते। हा, डेली उन औरत खे ॾिठो वञे त ख़दीजा साहिबा बीबी ख़दीजा जी उमिरि हुज़ूर पाक खां वॾी हुई, उन जे बावजूदि मथे चढ़ी वेंदी हुई। हुन पंहिंजे खाधे जो खुराक जो ख़्यालु रखियो, पंहिंजे हस्बैंड जे बि खाधे खुराक जो ख़्यालु रखियो। जॾहिं इन करे असांजूं माइरूं भेनरूं रमज़ान में बि सहरीअ में उथनि थियूं काफ़ी कलाक अॻु में घर भातियुनि खां, त असांखे खाधा पचाइणा आहिनि, वरी अफ़्तारीअ जी बि तयारी कंदियूं आहिनि। इहो ई ॾाढो ख़ूबसूरत असांजूं एक्टिविटीज़ आहिनि ऐं इन ते वधीक असां ॻाल्हाईंदासीं, पर हींअर नात जो टाइम थियो आहे ऐं नात जे लाइ मां नाज़रीन अचो त ॿुधूं था ज़ैनुल आबिदीन जी नात ॿुधूं था ऐं असांजी महफ़िल खे अञा बहितरीन ऐं ख़ूबसूरत पुरजोश बणायूं था। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरंदो शलको आर वठबो वेही करार, गुंबदे खजरा जे साए में, साए रोज़े जे साए में, वरंदो शलको वार वठबो वेही करार, गुंबदे खजरा जे साए में, साए रोज़े जे साए में। ए दिल का
काडो ए दिल काडो आण्या सोमा मिलंदो हो जे प्यार गुंबदे खजरा जे साए में साए रोजे जे साए में वरंदो शलको वार वठबो वेही करार गुंबदे खजरा जे साए में साए रोजे जे साए में मौला राजी थींदो मखणा मौला राजी मौला मौला राजी थींदो मखणा रहबो सारी जमार वठबो वेही करार गुंबदे खजरा जे साए में साए रोजे जे साए में वरंदो शलको वार वठबो वेही करार गुंबदे खजरा जे साए में साए रोजे जे साए में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन साईं जो टाइम थियो आहे, वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं। मलिकार नाज़रीन सलाम रमज़ान में मौजूद आहियूं ऐं बहितरीन असांजी महफ़िल जेका इफ्तार ट्रांसमिशन जारी आहे ऐं इहा जेका ट्रांसमिशन आहे इहा ख़ासि इन करे जेको तव्हांजे अॻियां पेश कई वेंदी आहे त इस्लाह थी सघे तव्हांजी बि ऐं असांजी पंहिंजी बि। छो त हिन में जेके उलमा कराम असां सां गॾु मौजूदु हूंदा आहिनि, अॼु असां सां ज़ाकिरा साहिबा मौजूदु आहे, डॉक्टर साहिबा मौजूदु आहिनि, त इहे जेके ॻाल्हियूं थियूं कनि इन्हनि ॻाल्हियुनि मां काफ़ी कुझु सिखण लाइ मिले थो ऐं असांजी काफ़ी हेल्प थी पवे। कुझु अहिड़ा सवाल कुझु क्यूरीज़ आहिनि जेके असांखे हूंदियूं आहिनि पोइ असांखे सम्झ में न ईंदो असां कंहिंखां पुछूं, त असांजे प्रोग्राम जे थ्रू असांजी कोशिशि आहे त तव्हांजूं इहे सभु क्यूरीज़ जेके आहिनि उहे ख़तमु थी वञनि ऐं तव्हांखे जेॾो थी सघे ओतिरी इस्लाह मिले। ऐं हींअर मुंहिंजे ख़्याल में नात जो टाइम है तो मैं रिक्वेस्ट कंदस माहम के, तो माहम नात सुनाएं। आपकी नात से अभी हम लोग शुरुआत करते हैं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला सय्यिदिना अली व सय्यिदिना फातिमा व सय्यिदिना ज़ैनब व सय्यिदिना हसन व सय्यिदिना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लम। उपड़ना कसीदा हक दे बलीदा, पढ़ना कसीदा हक दे बलीदा, सारे लगाओ मिलके लगाओ नारा अलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा। ज़हराद शोहर पीराद पीरे, उमे कीड से बा कितना मेरे, उमे कीड से बा कितना मेरे, सिरात
तो अर्शे उलात तत सिरातो अर्शे उलात सारे दसारा उर्कबा अलीदा पढ़ना कसीदा हज दे बलीदा पढ़ना कसीदा एक आम वाले एक खास वाले उजड़ा खास वाले ज़हरा दलाले उजड़ा खास वाले ज़हरा दलाले नू के सिना तो कुर्रा सुनाया नू के सिना तो कुर्रा सुनाया सबनू पढ़ाया कलमा नबीदा पढ़ना कसीदा हक दे बलीदा पढ़ना कसीदा। सुभान अल्लाह बेहतरीन। माम के गले में मैं समझती हूँ थोड़ी सी ख़राश फील हो रही थी क्योंकि रोज़े से ज़ाहिर है और जॾहिं ही वक़्तु थींदो आहे सॼो ॾींहुं रोज़ो हूंदो आहे हाणे बसि सफ़ा अफ़्तार जो टाइम अचण वारो आहे त इहो थी पवंदो आहे ऐं इन जे करे ई असां वटि जेके डॉक्टर साहिबा मौजूदु आहिनि मां उनखां पुछंदमि डॉक्टर साहिबा उञ लॻंदी आहे थर्स्ट फील थींदो आहे सॼो ॾींहुं माण्हू रोज़ो रखे थो हिन टाइम ते असांजी वरी जेका जॉब आहे जेके थोरो कमु थियूं कनि ॻाल्हाइणो उन्हनि खे थो पवे या नात ख़्वान आहे त हे सभु आहे त सही थोरो घणो फील त थींदो आहे पर पोइ बि हेल्थ जे हवाले सां न्यूट्रिशन्स जे हवाले सां सहरीअ में भला का अहिड़ी का तव्हां ख़ासि ॿुधायो का रेसिपी या को खाधो या का अहिड़ी शइ जो माण्हूअ खे घणी उञ न लॻे या अगरि लॻे त उहा थोरी बर्दाश्त हुजे क़ाबिल बर्दाश्त हुजे छा करणु घुरिजे? एक्चुअली जिन माण्हुनि खे इहो कंसेप्ट आहे त सहरीअ जो घणो पाणी पीअंदासीं पेट भरे पीअंदासीं त सॼो ॾींहुं हलंदो ईअं न आहे ईअं न आहे ऐं इन इहो छाकाणि जो डिपेंड करे थो त तव्हां जेतिरो घणो पाणी पीअंदव ओतिरो तव्हां वॉशरूम बि घणो तव्हांजो जेको तव्हां पीतो उहो त ज़ाया थी वेंदो इन करे किडनी फेलियोर जे पेशेंट्स खे जेको आहे सो घणो करे रोज़ा रखण जे लाइ झलींदा आहिनि छाकाणि जो उन में इनटेक ऐं आउटपुट डिस्टर्ब थी वेंदो आहे पर नॉर्मली अगरि ॾिठो वञे नॉर्मली माण्हू जेको सिहतमंद बि आहे त उन छा करे मतिलबु अक्सर मां ॿुधो आहे त ॾहीअ जो चमचो चवंदा आहिनि ॾही खाओ सहरी वहरी करे छॾियो न त पोइ तव्हां ॾही खाओ रुखी प्याली ॾहीअ जी त उहो तव्हांखे तास घटि थींदी आहे त छा इहो वाक़ई में इफेक्टिव आहे? इन बारे में मूंखे वधीक त ख़बर कान्हे छाकाणि ॾही जेका आहे सा एनिमल फेट करे थी तंहिं करे बीइंग ए डॉक्टर हिकिड़ो चमचे सां त ज़ाहिर मां पहिरीं तव्हांखे चयो त हर शइ एतिदाल सां जॾहिं वठिजे थी त उहा नुक़सानदाय न आहे थी सघे थो जिन माण्हू आज़मायो हुजे उन्हनि जे लाइ बहितर हुजे जीअं मूंखे कुझु साल पहिरीं मां काथे का रेसिपी पढ़ी त मिस्रीअ जो टुकड़ो ऐं पाणी में जेकर राति जो भिजाए छॾिजे 4-5 फुटा नंढा विझी हुन में रखे छॾिजनि ऐं हिकु गिलास में ऐं तव्हां आख़िर में जॾहिं सहरी करे बीहो था उहो वठो था त तव्हां सॼो ॾींहुं इवन गर्मियुनि में बि तव्हांजी जेका उञ एॾी तव्हांखे कोन लॻंदी। इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे मां पाण ते आज़मायो रेगुलरली जॾहिं को मां रोज़ा रखणु शुरू कया आहिनि 7-8 साल 10 सालनि खां त मां इन खे रेसिपी खे माना 100% कारआमद रेसिपी आहे आज़मायल आहे त तव्हां जेको आहे मिस्रीअ जो टुकड़ो हिकिड़े गिलास में रखो ऐं हुन में 2-3 तव्हां फोटा विझी छॾियो ऐं पोइ सहरी में तव्हां राति जो पिसाए ऐं सहरी में इहो तव्हां पीअंदा त तव्हांखे तास घटि लॻंदी। जी तव्हां चओ पिया ॾिसो मां जॾहिं कमु कंदी हुअमि कैथ लैब में रेडिएशन हूंदी एतिरी सारी सॼो ॾींहुं रोज़ो मथां रेडिएशन एंजियोग्राफी मतिलबु माण्हू थकिजी पवंदो हो ऐं एग्ज़ॉस्ट थी ईअं लॻंदो पाणी कोन्हे जिस्म में मतिलबु एतिरी डिहाइड्रेशन फील थींदी
बिल्कुल उन ईअं वक़्तु आहे। बि मां इहो वठंदी हुअमि ऐं मूंखे फ़ाइदो वाह, ज़बरदस्त, बेहतरीन। जी, आपसे मैं ये सवाल करना चाहूँगी कि जैसे हमने इस तरह की बात ये कर रहे हैं कि रोज़े को स्टेबल भी रखना है, अपनी सेहत का ख्याल भी रखना है, और इन सब चीज़ों में हम जो भूल जाते हैं अपनी माँओं का ख्याल रखना, जो हम सबसे पहले उठती हैं, सहरी भी तैयार करती है, खुद रोज़ा भी रखती हैं, और फिर अफ्तार के टाइम पे भी सबसे आखिर में जो है वो करती है। तो आप बताएं कि उसके हवाले से क्या हुक्म है हमारे दीन में। माँ की अज़मत, मैं समझती हूँ इस चीज़ को जितना बयान किया जाए उतना कम है। बिल्कुल, माँ, देखिए माँ की तो बहुत बड़ी अज़मत है, बहुत बड़ी अहमियत है, और माँ का जितना ख्याल रखा जाए उतना कम है, क्योंकि माँ ही है जो अपनी औलाद के लिए कुर्बानियाँ देती है और औलाद को इस काबिल बनाती है। माँ ही जो है वो औलाद के लिए क्या है, दर्सगाह है। तो हमें जो है सबसे ज़्यादा चाहिए कि हम जो है अपनी माँओं का ख्याल रखें। माएँ हमारे यहाँ का एक ये कॉन्सेप्ट है कि जो है बीवी है या माँ है, उसी ने अफ्तारी बनानी है, उसी ने सहरी बनानी है, हाँ। वो उसकी ज़िम्मेदारी है। लेकिन नहीं, ऐसा नहीं है कि अगर हम इसकी तरबियत फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा से लेते हैं कि फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा पूरे दिन काम किया करती थी, पूरे दिन काम करती थी, लेकिन हसनैन उनका ख्याल रखा करते थे। कि यहाँ तक कि आपके लिए तो तस्वीर भी आई थी कि जब आप थक जाती थी तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से आपने कहा कि मैं थक जाती हूँ काम करके, तो उन्होंने वो जो है तस्वीर जो हम पढ़ते हैं 34 मरतबा अल्लाहु अकबर, 33 मरतबा सुभान अल्लाह, 33 मरतबा अल्हम्दुलिल्लाह, तो कसरत से जो है हज़रत फ़ातिमतुज़ ज़हरा को जो है ज़िक्र इलाही करने का कहा गया था। इसी तरीके से हमें अपनी माँओं का ख्याल रखना चाहिए, उन्हें इबादत का भी पूरा टाइम देना चाहिए, उनका साथ देना चाहिए, उनकी अहमियत को समझना चाहिए कि आज वो हैं तो हम हैं। बिल्कुल ऐसा ही है। और यही वजह है कि फिर जब वो लोग हैं जो खो बैठते हैं ऐसी हस्ती को, तो फिर वो सारी ज़िंदगी रोते हैं कि काश, मिस भी करते हैं। लेकिन मैं समझती हूँ ये बहुत अच्छी है। और यहाँ पे मुझे अल्लामा इकबाल का एक शेर याद आ रहा है जो उन्होंने अपनी वालदा मरहूमा के इस दुनिया से रुखसत हो जाने के बाद लिखा था। उनकी नज़म है वालदा मरहूमा की याद में कि उन्होंने कहा था, उम्र भर मेरी माँ ने मेरी खिदमत की, उम्र भर तेरी मोहब्बत मेरी खिदमत कर रही, मैं तेरी खिदमत के जब काबिल हुआ तू चल बसी। तो अल्लामा इकबाल के दिल में ये गिल्ट था कि सारी ज़िंदगी जो है मेरी माँ ने जो है वो लगा दी, मेरी खिदमत में लगा दी, मेरे लाड उठाने में, मेरे नखरे उठाने में लगा दी, लेकिन आज जब मैं इस काबिल हुआ तो मेरी माँ ने मुझे इतना मौका भी नहीं दिया। बिल्कुल ऐसा ही है कि मैं उनकी खिदमत कर सकता। जी, और रमज़ान में तो मैं समझती हूँ बहुत अच्छा मौका है, अगर नसीब हुआ है लोगों को कि जो है थोड़ा काम बांट लें। बहुत अच्छा मुझे ऐसा लगता है, ऐसे घर, ऐसी फैमिलीज़ बहुत मैं इस चीज़ को अप्रिशिएट करती हूँ जहाँ मर्द और औरत दोनों मिलकर काम कर रहे हैं। बाहर का काम भी मिलकर करते हैं और घर का काम भी मिलकर करते हैं। ऐसी कोई वो नहीं होती कि बाहर के काम सिर्फ मर्द कर सकते हैं, औरत नहीं कर सकती, और ना ही इस तरह की बाउंड्री होनी चाहिए कि घर के काम सिर्फ औरत कर सकती है, मर्द नहीं कर सकता। मिलजुल कर मिल बांट के काम करते हैं चाहिए तरीके से, बरकत। और औलाद की तरबियत भी ऐसे ही करनी चाहिए कि जो है वो मिलजुल कर काम करें। और एहसास, सबसे बढ़कर क्या है, एहसास, जिसमें एहसास होगा वो मिलजुल एहसास, बिल्कुल एहसास सबसे ज़्यादा ज़रूरी है। जज़ाकल्लाह, बहुत आपके शुक्रगुज़ार हैं हम। डॉक्टर साहिबा तव्हांजा भी थैंक यू, तो तव्हां आया बेहतरीन ॻाल्हियूं पियूं हलनि। नाज़रीन, इहो ई ॻाल्हियूं पियूं हलनि जंहिंजो को इख़्तिताम न हूंदो आहे, पर छा आहे त असांजो जेको प्रोग्राम आहे उन जो इख़्तिताम थींदो आहे हर रोज़। वक़्तु थियो आहे, प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी ते अचे पुॻो आहे, ऐं वेंदे वेंदे मां ज़रूरु असांजे तावन जंहिं कयो आहे उन्हनि जो ज़िक्र कंदसि त कर्शे जामे शीरी वारनि असांजो हीउ प्रोग्राम तावन कयो हो। कर्शे जामे शीरी 100% ख़ालिस अर्कियात सां तयारु शुदा शरबत आहे, मशरूब आहे, जेको अफ़्तारनि ऐं सहरियुनि जी ज़ीनत बणिजंदो आहे। गुलाब ऐं संदल जे 100% ख़ालिस अर्कनि सां तयारु कयल इहो शरबत आहे। इन्हनि में इलायची फ्लेवर बि इन्हनि जो हूंदो, जेको तमामु बहितरीनु हूंदो आहे। तव्हां खीर जे गिलास में इलायची कर्शे जो इलायची फ्लेवर वारो जेको आहे शरबत मिलाए पी सघो था, तव्हांजी सिहत खे बि सुठो लॻंदो, सहरीअ में बि इंजॉय करे सघो था। ऐं वरी अफ़्तारीअ में जॾहिं स्नैक्स ऐं तरियल शयूं असां खाईंदा आहियूं त ॾाढो भारी पनो फील थींदो आहे, एसिडिटी फील थींदी आहे, ईअं लॻंदो आहे घणो खाई विया आहियूं। त उन में तव्हां हिकिड़ी गिलास खीर जे गिलास में कर्शे जामे शीरी मिलाए था सघो, जेको उनजो गुलाब ऐं संदल जो शरबत आहे उहो त ॾाढो सुठो
तव्हांजी सिहत ते उनजो असरु थींदो। नाज़रीन, हर माण्हू जेको वॾो हुजे नंढो हुजे, हर कंहिंजो फेवरेट शरबत जेको आहे करशे जामी शीरी आहे। का अहिड़ी अफ़्तारी का सहरी न हूंदी जंहिंमें करशे जामी शीरी माण्हू इंजॉय न कंदा आहिनि। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे ताउन कयो आहे पीक फ्रीन सुपर बिस्किट वारनि। सुपर बिस्किट वारनि जो चवणु आहे त द ओरिजिनल सुपर द नेशन्स फेवरेट। बहितरीनु इन्हनि जा बिस्किट हूंदा आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे स्पॉन्सर कयो आहे सुपर सॉफ्ट बेक्स चॉकलेट केक वारनि। ज़बरदस्त इन्हनि जो टेस्ट आहे, ॾाढो बहितरीनु केक हूंदो आहे। ॿारनि खे बि ॾाढो, ॿार बि हिनखे इंजॉय कंदा आहिनि ऐं वॾा बि इंजॉय कंदा आहिनि। बिस्किट बि तव्हां चांहि सां गॾु इंजॉय करे सघो था। ऐं गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे ताउन कयो आहे सभु लाइम फ्रेंड्स वारनि, जेके मूंखे ख़ूबसूरत ड्रेस पातल आहे, सो इन्हनि जो स्पॉन्सरशिप आहे। ॾाढो बहितरीनु ड्रेस आहे, तव्हां ॾिसंदा हूंदा स्क्रीन ते कॉन्टेक्ट नंबर बि ईंदो हूंदो। तव्हां अगरि चाहियो त इन्हनि खे ऑनलाइन ऑडर करे सघो था या इन्हनि जी वेबसाइट विज़िट करे सघो था। ईद जो टाइम आहे, माण्हू ऐं असांजूं भेनरूं ऐं माइरूं जेके आहिनि से ज़ाहिर आहे शॉपिंग उन्हनि जो हूंदो क्राइटेरिया त अफ़्तारी करे ऐं असां पोइ शॉपिंग जे लाइ मार्केट्स में वञूं त तव्हां इन्हनि जी वेबसाइट ॾिठो ऐं तव्हां इन्हनि खे ऑडर बि करे सघो था। बहितरीनु असांजी अॼु जी महफ़िल हुई। अॼु इहे ॻाल्हियूं जेके थियूं ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं हुयूं ऐं इनशाअल्लाह असांजी कोशिशि रहंदी आहे त सुभाणे बि तव्हां सां मुलाक़ात कयूं ऐं तव्हांजी इस्लाह ते इन हवाले सां असांजे प्रोग्राम जे थ्रू। ऐं ज़ाहिर आहे हिन प्रोग्राम जे एंड में तव्हांखे ख़बर आहे, जेके ॾिसंदा आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त करशीअ जो दस्तरख़ान लॻंदो आहे। असांजे महिमाननि सां गॾु असां बि अफ़्तारी कंदा आहियूं ऐं तव्हां बि अफ़्तारी कंदा आहियो। तव्हां सां गॾोगॾु असांजी अफ़्तारी थींदी आहे त छो त असां ऐं तव्हां हिकिड़ी फैमिलीअ वांगुरु आहियूं, घर भातियुनि वांगुरु आहियूं। त बिल्कुलु घर भातियुनि वांगुरु असांजी अफ़्तारी थींदी आहे। उनमें करशीअ जो दस्तरख़ान हूंदो ऐं सुपर बिस्किट वारनि जो बि ताउन हूंदो। सो उते वरी अफ़्तारी उमेदु कयूं था त अफ़्तारीअ में तव्हां दुआऊं घुरो ऐं खोड़ सारियूं दुआऊं घुरो, छो त हीउ जेको बिलावरो महीनो आहे क़बूलियत जो महीनो आहे ऐं जेॾो थी सघे हिन में नेकियूं समेटो ऐं दुआऊं कयो। असांखे बि दुआ कजो, दुआउनि में यादि रखिजो, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे सहर खां नात ॿुधंदासीं नाज़रीन। तेसि ताईं जो असांखे इजाज़त। इंशाअल्लाह सुभाणे वरी अफ़्तार ट्रांसमिशन में मुलाक़ात कंदासीं। पंहिंजी बाख खे ॾियो इजाज़त। अल्लाह वाहे। या रब दरे रसूल की मिट्टी नसीब हो, या रब दरे रसूल की मिट्टी नसीब हो। निकले जो मेरा दम तो मदीना करीब हो। जब खुले मेरी आंखें मैदान हश्र में, उस वक्त नजरों के सामने तेरा हबीब हो। उस वक्त नजरों के सामने तेरा हबीब हो। या मुस्तफा अता हो, फिर इज़्न हाज़िरी का। या मुस्तफा अता हो, फिर कर लो नज़ारा आकर, मैं आपकी गली का। कर लो नज़ारा आकर, मैं आपकी गली का। या मुस्तफा आता हो, एक बार फिर दिखा दो रमज़ान में मदीना। एक बार तो दिखा दो रमज़ान में मदीना। बेशक बना लो आका मेहमान दो घड़ी का। बेशक बना लो आका मेहमान
रोती हुई फिरा दागे जिगर दिखाओ रोती अफसाना भी सुनाओ मैं अपनी बेबसी का या मुस्तफा अता हो फिर इज़्न हाज़िरी का कर लूं नज़ारा आकर फिर आपकी गली का या मुस्तफा अता हूँ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।